अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मुमल पमर शामिल करूँ था हिन नाज़रीन। ठट्टो सिविल अस्पताल मकली में गुज़िरियल एक महीने का लावारिस पयल बाड़ी के माइट मिली विया। सिंध ऑनलाइन टीवी के ब्यूरो चीफ दरिया खान खुश्क मूजिब गुज़िरियल महीने परवीन मल्हा नाले एक औरत अस्पताल में वेम लाइ पहुती ऐं साणस गॾु उम्मीद अली फुटाणी नौजवान भी गॾु हो, जेको अस्पताल में दाख़िला दौरान औरत जो पान खे मुड़ुस सॾाए खेसि अस्पताल में दाख़िल कराए वियो हो। वेम लाइ ईंदड़ औरत दौरान डिलीवरी फोत थी वई ऐं खेसि हिकु न्याणी जो औलाद थियो। फोत ईंदड़ औरत जे एड्रेस जावर ज़िले जे इलाइक़े पिंजारी वाह जी ॿुधाई ऐं लाश के एम्बुलेंस ज़रिए कोर्ट मुंतकिल कराए वियो, पर उते संदसि सुञाणप न थी सघी। बाद में वारसनि जो पतो लगाए वियो, जंहिं बाद फोत ईंदड़ औरत जे वारसनि खे ख़बर पई ऐं उहे पुलिस साण करे लाश वटि पहुता। संदसि माउ धीउ जी सुञाणप कई, जॾहिं त औरत जे वारसनि चयो त असांजी न्याणी हिकु साल खां गुम हुई, असां साणस ॻोल्हा बि कई पर हूअ न मिली, जॾहिं त हूअ शादीशुदा हुई, खेसि 2 ॿारनि जो औलाद बि आहे। वारसनि अगवा जो केस औरत सां गॾु ईंदड़ ऐं पाण खे संदसि मुड़ुस सॾाईंदड़ उम्मीद अली पुट कादिर फोटाणी खे पुलिस हथां गिरफ़्तार कराए वरितो। अॼु फोत थींदड़ औरत जी माउ कोर्ट खां लेटर वठी अस्पताल पहुती, जिते सिविल सर्जन डॉक्टर मोहम्मद हसन गेंद्रो, डॉक्टर दाऊद हिलायो, डॉक्टर ज्ञानचंद ऐं मुर्फ़ इंचार्ज डॉक्टर शहजाद कोपांग जी मौजूदगीअ में कोर्ट जे ईंदड़ लेटर खे ॾिसंदे पुलिस जी मौजूदगीअ में ॿाड़ी खे संदसि नानीअ जे हवाले कयो वियो, जेको मौजूदा इंतज़ामिया जो हिकु बहितरीन क़दम आहे। सॼे महीने हिकु लावारिस नंढड़ी न्याणीअ खे माउ पीउ जी कमी महसूस न कराईंदड़ बिना के फ़र्क़ जे ही संदसि ख़िदमत करे इन क़ाबिल बणाए वारसनि हवाले कयो वियो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।